घणे में घणा गीत आहिनि ई लाॾनि ते नृत्य करण जा। हीउ जेको लाॾो आहे उहो असां सिंध जे मशहूरु गायक आहे हुमेरा चना, उन ॻायो आहे। सिंधियाणी अथव, मथां सम्झो पंजाबियाणी आहे, न सिंधियाणी आहे, असांजी आहे। उन ॻायो आहे हथें गुल मेहंदी पेरें गुल मेहंदी, लाली गिलनि खे लायोरी, लाली लबनि खे लायोली। पर असीं जॾहिं इहो गीत ॿुधंदासीं उन जी नेक्स्ट लाइन छा हूंदी, मुंहिंजो कालू दर तां कांगुल न वे। त मां पई चवां इहो कालू दर वरी छा थींदो आहे, हूंदी का जॻह। सो मूं कयो फहमीदा हुसैन खे फ़ोन। फहमीदा हुसैन, शी इज़ अ ग्रेट लेडी राइटर ऐं सिंध जी वॾी कमाल चीज़ आहे जंहिंखे ॾाढो ख़बरचार आहे सभिनी ॻाल्हियुनि जी। उनखे फ़ोन करे पुछियमि त इहो कालू दर छा आहे आख़िर, सम्झ में नथी अचे ॻाल्हि। त चई इहो कालू दर कोन्हे, इहो आहे काल हो कर। काल हो कर माना कल्ह खां वठी मुंहिंजे दर ते कांग थो लवे। ऐं असां सिंधी इहो सोचींदा आहियूं, असां इन ॻाल्हि में विश्वास रखंदा आहियूं त जॾहिं कांग असांजे दर ते अचे थो ऐं अची लवे थो माना असां वटि को मिज़मान अचण वारो आहे, को महिमान अचण वारो आहे। त बसि शादीअ जो ही गीत तव्हीं ॾिसो, ॿुधो, नचो ऐं अचो त गॾिजी लुत्फ़ माणियो। हुमेरा चना जो ही आवाज़ ऐं असांजा ही कलाकार तव्हांजे साम्हूं पेश कंदा हथें गुल मेहंदी पेरें गुल मेहंदी।